नाज़रीन, घोटकी में घर मां हिकु ॼणे जो फाहो खाधल लाश मिलियो आहे। नवां सां वधीक अपडेट मालूम कंदा एहसान कलवड़ खान जी। एहसान, छा वधीक अपडेट आहे? जी, घोटकी के मुगल मोहल्ला में एक शख्स आहे मोहम्मद हनीफ मुगल जो फाहो खाधल जो लाश है संदस ही घर में हथ आयो है। अड़ो इतला इलाके वासन ए सेक्शन पुलिस के ॾियण बाद ए सेक्शन पुलिस वाक़े वारे हंध पहुची जो फाहो खाधल शख्स है मोहम्मद हनीफ मुगल उन जो लाश तालका अस्पताल घोटकी खड़ाई है, जैसे लाश जो पोस्टमार्टम कराए पे वने। इलाके वासन जो यो चवण है तो मोहम्मद हनीफ मुगल काफ़ी अरसे का संदस पंहिंजे घर में अकेलो रहंदो हो। हाणे इहा ख़बर ना है तो उन छाजे करे ऐं कहिड़े टाइम हिन जेको आहे राति जो फाहो खाधो आहे, जंहिंजे माना फाहे खाइण जो कारण मालूम न थी सघियो आहे। ऐं इहो बि ॿुधाईंदो हलां त इलाइक़े में इहे चौबोल आहिनि त मोहम्मद हनीफ काफ़ी मिल्कियत जो अकेलो वारिस हो। थी सघे थो पियो त कंहिं माण्हुनि हुनखे फाहो न पर क़तल करे उन खां बाद फाहो ॾेई उनजो लाश जेको आहे उहो छत में टंगियो वियो आहे। वधीक पुलिस जो इहो चवणु आहे त मामले जी असीं जांच करे रहिया आहियूं त हिन शख़्स फाहो खाधो आहे त उनजो कारण छा आहे या उनखे कंहिं क़तल कयो आहे। जी एहसान, अवां जी महिरबानी।